नाज़रीन, उॾियोलाल मां रिपोर्ट कयो आहे साकिब नूर साहवाल। उॾियोलाल लॻ यूसी अर्ज़ी हकड़ा जे चेयरमैन ग़ुलाम मोहम्मद हकड़ो एहतजाज कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं अॻु खैरपुर नाथन शाह में लॻल मेले दौरान जहिड़े में क़तल थियल मंठार महर जी क़तल सां को बि तालुक़ नाहे। केस में फरियादी मिठल महर ऐं लियाकत महर पैसा न ॾियनि था, उन मथां कूड़ो क़तल केस दाख़िल करायो आहे, जेको सरासर बेबुनियाद ऐं नाइंसाफ़ी ते ॿधल आहे। क़तल वारे ॾींहं जो हू कराची में पंहिंजे घर मौजूदु हो, तंहिं करे केस में नामज़द करणु सम्झ खां ॿाहिरि आहे। जीअं सिंध जो वॾो वज़ीर गवर्नर सिंध ऐं सरदार मोहम्मद बख्श महर, सरदार अली गौहर महर समेत नून लीग सिंध जो सदर बशीर मेमन फौरी तौर नोटिस वठी शफ़ाफ़ ऐं गैर जानबदार जांच कराए साणसि इंसाफ़ कनि। कुछ ग़ुलाम हकड़ो तो अर्ज़ करें, चेयरमैन यूसी हकड़ा डिस्ट्रिक्ट मटियारी। हिन टाइम ते भी चेयरमैन आहियां, गुज़िरियल 5 साल पहिरीं मां चेयरमैन हुउसि। दिसंबर जे महीने में आउं पंहिंजे फैमिली सां कराची रहियल हुउसि। उते मुंहिंजा ॿार पढ़ंदा आहिनि उन्हनि वटि। मूंखे राति जो तक़रीबन 6:15 खनि सुबुह जा थिया त फेसबुक ॾिठुमि पियो त मूं ॾिठो त खैरपुर नाथन शाह मेले में झेड़ो थी पियो आहे। फेसबुक ते ॾिठुमि, कंहिं दोस्त सां राब्तो कयुमि, पुछा कयुमि त छा मसइलो थियो आहे। दोस्त हुते मुंहिंजा रहंदा आहिनि, उन्हनि खां मूं पुछा ॻाल्हि कई त उन्हनि चयो त फलाणो दोस्त पंहिंजो मरहूम मिठल महर खे के माण्हू क़तल करे विया आहिनि। ऐं सुबुह जो ताईं निकितुसि, आयुसि टंडो आदम मां थींदो सिधो घोटकी शाम जो वञी पहुतुसि। उते मूं हथ फाता कई, उन्हनि सां मालिकनि सां मिलियुसि। उन्हनि ॾे मुंहिंजा 2 पैसा कुझु रहियल हुआ जेके मूं हुनखे बख़्श कया। हुन सां मुंहिंजी गुज़िरियल 10-11 सालनि खां वठी दोस्ती हुई मिठल मरहूम सां। हिननि मूंखे चयो त असांजी मदद ख़ातिर तव्हां सुभाणे असां सां गॾिजी हलिजो केनशाह थाणे ते, ऐं पोइ गॾिजी हली FIR कराईंदासीं, जेकी ॻाल्हि हूंदी उते हली कंदासीं। मूं हुननि खे चयो ठीकु आहे, ऐं राति जो उते उन्हनि खां इजाज़त वठी निकिरी आयुसि। जेॾीमहिल झेड़ो थियो आहे त उते कुझु ज़ख़्मी बि थिया हुआ। जेको हिकिड़ो ज़ख़्मी हो लाड़काणे हॉस्पिटल में, ऐं उन वटि बि पुछणु वियुसि, उहो बि मुंहिंजो दोस्त हो असलम नाले सां। उन जी तबियत मालूम कयुमि, राति तां उते कंहिं दोस्त वटि रही पियुसि। सुबुह जो ही आया, हिननि खे आउं पाण सां गॾु वठी वियुसि मेहर में। मुंहिंजा दोस्त आहिनि, उन्हनि वटि मानी खाधीसीं। उते पाण में असां गॾिजानी कई त बाबा हाणे तव्हांखे छा मौक़ुफ़ आहे, कंहिं में शक आहे, छा आहे? त हिननि चयो त कुझु माण्हू ॿधियल आहिनि, पाण हली था उन्हनि खां पुछूं।